बीहर भलीकार मोतिन माला प्रोग्राम में अवां खे दिलि जा था ॻाल्हाइण सां ख़ुशि आमदीद भलीकार ऐं सिलसिलो जारी आहे अवां सां मोहबतुनि में सुर साज़ जी हिन ख़ूबसूरत महफ़िल खे असां सजायो आहे अवां जे लाइ। ऐं जीअं प्रोग्राम जे आगाज़ में चयमि त अॼु जी प्रोग्राम ख़ुसूसी अर्पण आहे। असां ज़िक्र कयोसीं परवेज़ पीरज़ादे साहिब जो, मंसूर विरागी साहिब जिन जो, ऐं इहा जेका मोहबतुनि जी जेका महराज माणींदड़ असांजी ख़ूबसूरत इल्मी अदबी ख़ासि तौर ते जेके ॻांढापन जी दुनिया आहे, जंहिंमें ख़तो किताबत जा मामलात हुजनि, हिक ॿिए सां पंहिंजी मोहबतुनि जे इल्मी अदबी सफ़र जे हवाले सां बि जेको हिक ॿिए सां वंड करण जा मामलात आहिनि, उन में चाचा साईं बाबा अबड़ो अब्दुल रऊफ़ मंसूर विरागी साहिब जिन जी इल्मी अदबी दोस्तीअ जो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो ख़ूबसूरत सिलसिलो या रिश्तो ॻांढापो काज़ी अब्दुल हई क़ाइल साहिब जिन सां बि हुयो। ऐं उहो सिलसिलो मोहबतुनि जो यकीनन दर्ज बदर्जा चइजे या सीना बसीना चइजे या नसुल दर नसुल चइजे, अल्हम्दुलिल्लाह इन हर हवाले सां उहे मोहबतूं ॿी जनरेशन्स ताईं मुंतक़िल थींदियूं पियूं अचनि ऐं मोहबतुनि जा सिलसिला ईअं ई रब साईं इस्तवार रखे। पाण ज़िक्र कयो अॼु जी हिन बज़्म में मोहबतुनि में जेको असांजो ख़ूबसूरत सिलसिलो आहे त हिन गुलाबनि जे गुलनि जे ॾियण वठण जे ॾींहं ते हिकु गुल जेको आहे उहो धणी ताला ताईं बि पहुतो। उहो गुल जेका पंहिंजी ख़ुशबू मुख़्तलिफ़ इल्मी अदबी मुतरजम ऐं सिंधी अदब खे 10 किताब ॾींदड़ उहा शख़्सियत काज़ी मक़सूद गुल साहिब जो आउं ज़िक्र कयां पियो। उन्हनि जी ग़ालिबन अॼु 11वीं वर्सी जो ॾींहुं पाण पक वठंदासीं। संदन लाइक़ फ़ाइक़ फ़र्ज़ंद असांजो प्यारो दोस्त शाइर ब्रॉडकास्टर असांजो यासिर काज़ी भाउ हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, खेनि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम यासिर भाउ। वालेकुम अस्सलाम साकिब, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बख़ैर, तव्हां ठीकु आहियो? चाक चङा भला? अल्लाह जो शुक्र, धणी जी महिरबानी। यासिर भाउ पहिरीं त हिन ॻाल्हि जी तस्दीक कजो त मूं 11 साल दुरुस्त वक़्तु ॿुधायो आहे? एक्चुअली बिल्कुलु 2015 14 फरवरी 2015 विछोड़ जो ॾींहुं आहे, त हुन हिसाब सां पाण हिकु ॾहाको उकरी ऐं हुनजो हिकिड़ो साल अञा वधीक यानी 11 साल पूरा थिया मुकमल थिया। अॼु खां 11 साल पहिरीं विछोड़ो थियो मंसूर गुल साहिब जो। इहो यकीनन हिकिड़ो जिस्मानी विछोड़ो आहे। हिकु वालिद जी हैसियत में तव्हां वटि त घणो कुझु मवाद यकीनन असां सां शेयर ऐं वंड करण जे लाइ मौजूदु आहे, पर असां जेके इल्मी अदबी दुनिया जा औशाक आहिनि उहे बि ज़ाहिर आहे घणो कुझु जेको कुझु हासिलु करे चुका आहियूं उन्हनि में सदाईं असां उन जा थोरा मथोरा वारी जेका ॻाल्हि आहे त सदाईं थोराईंदा रहंदासीं। जो इहे ई असांजूं अकेडमीज़ रहियूं। उनखां अलावा ई इल्मी अदबी शयुनि जेको बाक़ाइदा इदारा क़ाइमु न आहिनि। कहिड़ियूं सारूड़ियूं फ़ौरन तव्हांजे ज़हन में अचनि थियूं जेके असांजे ॿुधंदड़नि सां सुनो FM सां हिन वक़्तु तव्हां वंड कंदा हो यासिर भाउ? सभिनी खां पहिरीं त तव्हांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उनखे सिकबर सलाम अर्ज़ करियां थो। यकीनन हुन में काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा जेके जिन सां असांजो बि समाज जो ऐं आवाज़ जो सौत सौदा जो रिश्तो हूंदो। यकीनन उहो ॿुधनि पिया त उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार करियां पियो। ऐं जेका ॻाल्हि तव्हां ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई ऐं मां उन सां ई आगाज़ करणु घुरां थो त जेके असां वटि इल्म अदब जा आइकॉन्स आहिनि उन्हनि जा वरी पाण में जेके अदबी रफ़ाक़तूं हुयूं उहे एॾियूं मज़बूत हुयूं जो उहे नस्ल दर नस्ल उहे हलनि थियूं। त चाचा मंसूर विरागी तव्हां ज़िक्र कयो, मां उन्हनि खे चाचा न करे चवां जो असां पंहिंजे बाबा खे चाचा मंसूर विरागी खे चाचा कंदे ॿुधोसीं। न फ़क़ति उन्हनि खे बल्कि जीअं चाचा अब्दुल करीम गदाई जी ॾाढे साईं सां जेका संगत ऐं दोस्ती, मंसूर विरागी सां जेका ख़त किताब ते दोस्ती, त असां बाबा वारनि खे इहो चवंदे ॿुधोसीं त बाबा रेडियो ते जॾहिं बि इहो महबूब कई मुमताज़ ख़ासि इनायत आहे, जॾहिं बि इहो गीत वॼंदो हो त ॾाढा साईं सर करे चवंदा त हीअ तव्हांखे ख़बर त हीअ कंहिंजो आवाज़ आहे? हीअ असां सुञाणींदासीं बालकपणे में त हीअ आब्द परीर जो आवाज़ आहे। तव्हांखे ख़बर आहे शाइरी कंहिंजी? हाणे इहो ॻाल्हि रुॻो ॿुधाइण जी न आहे बल्कि ॿिए नस्ल ताईं, टे नस्ल ताईं हिकिड़े लेगेसी खे पहुचाइण जी ॻाल्हि आहे। असांजे ॾाढे साईं खे हिन ॻाल्हि जो लाचार कहिड़ो पियो जो इहो ॿुधाए त हीअ शाइरी कंहिंजी आहे। त हिकिड़ी शख़्सियत खे उनजे तारुफ़ खे इनकलकेट करणु, हिकिड़े दिमाग़ में हिकिड़ो ॿिज पोखणु त तव्हां पंहिंजनि शख़्सियतुनि खे, मशाहिर खे, शाइरनि खे, अदीबनि खे, दानिश्वरनि खे उन एज खां सुञाण शुरू करियो, उन उमिरि खां जॾहिं शायदि असांखे इहा बि ख़बर कोन्हे मुकमल त शाइरी, शेर, सुखन इहो थिए छा थो। भई चाचा मंसूर विरागी जो कलाम आहे, मूंखे इहो माना मुंहिंजी अर्ली मेमोरीज़ में आहे त महबूब कई मूं ते अॼु ख़ासि इनायत आहे
कंहिंजो कलाम आहे चाचा मंसूर वैरागी जो कलाम आहे वाह ऐं जेको आहे सो लाट ॿरंदी रहे जोत जलंदी रहे कंहिंजो कलाम आहे चाचा अब्दुल करीम कदाई जो कलाम छो था चाचा चओ हिन करे जो असांजे वालिदैन पंहिंजे वालिद जे दोस्त हुजण जे करे उन्हनि खे चाचा चयो ऐं अॼु बि जॾहिं मां मंसूर साहिब जो ज़िक्र कंदो आहियां त मुंहिंजे ज़ुबान मां ख़ुदि चाचा मंसूर वैरागी निकिरंदो आहे त इहा मां चवां थो त फ़क़ति हिकिड़ी अदबी रफ़ाक़त या पर्सन टू पर्सन काजी अब्दुल कायल जो मंसूर वैरागी सां रिश्तो या सरशाह रुकैली सां रिश्तो या उस्ताद बुखारी सां रिश्तो या तमन स्वामी सां हिकिड़े फ़र्द जो रिश्तो न आहे बल्कि उहा शइ उहा ख़ुशबू उहा सुरहाण उहा सुगंध जेका सिक जी बि आहे सुखन जी बि आहे उहा वरी हुननि पंहिंजनि नस्लनि ताईं मुंतक़िल कई मां ॻाल्हि जो आगाज़ इन करे तव्हां थो करणु घुरां त तव्हां ॾिसो त उन्हनि माण्हुनि तव्हां वाक़ई अकेडमी जो लफ़्ज़ बिल्कुलु सही इस्तेमालु कयो त कीअं तरबियत कई साकिब अबड़ो जॾहिं ॻाल्हाए थो त हुनजे लफ़्ज़नि जी रवानी हुनजे जुमलनि जी फॉर्मेशन में जेका सूंहं नज़र अचे थी उहा असांखे तव्हां ॾिसो तमामु घटि थी नज़र अचे चौधारी मीडिया में हिकिड़ी अलगार आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे त खोड़ सारा दोस्त हिन फील्ड में आहिनि पर इहो आहे त ॻाल्हाइण में ख़बर पवंदी आहे त कंहिंजो मुतालियो आहे ऐं कंहिं वटि उहा लेगेसी जे तौर ते विरसे जे तौर ते उहा सुखन जी ख़ुशबू मुंतक़िल थी त बाबा हिकिड़े बाबा खां सुवाल कयो वियो मक़सूदुल साहिब खां सुवाल कयो वियो रेडियो पाकिस्तान लाड़काणे जे प्रोग्राम आईनो में हिदायत बंगी साहिब इंटरव्यू कंदे हुननि खां सुवाल कयो हुननि ॾाढो हिकिड़ो प्यारो जवाबु ॾिनो तव्हांजे अंदर में इहा ॻाल्हि तव्हां कॾहिं महसूसु कई तव्हां शेयर चई सघो था त हुननि हिकिड़ो जुमिलो चयो त मुंहिंजो जॾहिं जनमु थियो त मां सुखन जे समुंड में हिकु मच्छीअ वांगुरु हुयसि यानी चौधारी हिकिड़ो माहौल जेको हुयो उहो ईअं हो त माना चौधारी हिकिड़ो समुंड हो मां हुन मच्छी हुयसि चौधारी जेको पाणी हुयो मुंहिंजे जेको जर हो जेको जल हो सो उहो अदब जो जल हुयो ऐं उन में टुबी हणंदे उन में साह खणंदे मूं लिखणु शुरू कयो मक़सूदुल साहिब जो इहो चवणु हूं त बाज़ाब्तो तौर ते हू पाण खे 1975 खां वठी मञनि था त उन्हनि लिखणु शुरू कयो 1950 में हुनजो जनमु थिए थो ऐं रतवीर में जनमु थिए थो 4 भाउर काजी अब्दुल कायल जो औलाद 4 भाउर ऐं 2 न्याणियूं ऐं उन्हनि में वरी कुदरत जी अता थिए थी छाकाणि त आर्ट जेको आहे फाइन आर्ट जो कहिड़ो बि शोबो हुजे मां हुनखे सम्झां थो त उहो कुदरत जी हिकिड़ी अता आहे जेकॾहिं को शाइर आहे त उहो बॉर्न पोइट आहे ऐं उहा शाइरी का अहिड़ी शइ आहे को हुनजो 3 महीननि या 3 सालनि जी ट्रेनिंग सां किथे सिखी सघिजे त उहे चारई भाउर उहे पंहिंजी सुञाणप रखनि था जिन मंझां 3 त अलाह खे प्यारा थी आहिनि हिकिड़े खे अलाह साईं हयाती ॾे वॾो वॾो भाउ काज़ी ख़ज़र हयात जंहिंजो आर्ट जी दुनिया में मुसवरी जी दुनिया में हिकिड़ो पंहिंजो नालो ऐं मुक़ाम आहे ऐं काशीगिरीअ जे हवाले सां काशीअ ते हुननि जेको ख़ासि करे पोर्ट्रेट खे ऐं लैंडस्केप मुतारिफ़ करायो छाकाणि त हुनखां अॻु में हिकिड़ो तव्हां भाला सां तालुक़ आहे त हिकिड़ो मौरूफ़ी हवाले सां जीअं वॾड़ा सेखारीनि था उन्हनि हुनरकारनि खे त गुल चिटई आम जेके हलनि था पिया पर उन ते पोर्ट्रेट खे उन ते लैंडस्केप खे उन ते कैलीग्राफी खे मुतारिफ़ कराइण वारो काज़ी ख़िज़रात साहिबु आहे उहो बज़ाते ख़ुदि हूअं त आर्ट में हुनजो उस्ताद ज़फ़र काज़मी साहिबु हुयो या इनकाफ शेख साहिबु हुयो पर हू काशीगिरीअ ते काशीअ जो जेको हुनर आहे उन में बरादी अरबाब खे पंहिंजो उस्ताद मञनि था यानी उहो हाला में अची पाण उहो पलत मारे गोॾा खोड़े वेही ऐं तव्हांखे ख़बर आहे त उहे पंहिंजे औलाद खां सवाइ कंहिंखे पंहिंजो फनमान सेखारींदा पर उहो सिखियो ऐं पोइ दुनिया ते पहुचाए वर्ल्ड फेम जो आर्टिस्ट आहे हुनखे मूंखे मुतारिफ़ कराइण जी ज़रूरत कोन्हे उहो असांजो वॾो चाचा हो 2 नंबर ते मक़सूदुल साहिबु ऐं मक़सूदुल साहिब जे सुखन जी ख़ुशबू सां ऐं ख़ासि करे जेको सोलड़ो संजड़ो हुनजो जेको अंदाज़ आहे असां पूरी दुनिया वाक़िफ़ आहे पूरी सिंध जिते जिते वसे थी तुंहिंजो असीं ख़्यालु विसारे नथो सघां पंहिंजनि हथनि सां पाण खे मारे नथो सघां जेका ज़ुबान वक़्फ़ कयमि तुंहिंजे विर्द लाइ हुन साण ॿियो चार उचारे नथो सघां ऐं नेड़नि में ख़ुमार मिठा तुंहिंजे मींहं जो बैक ते ॾे आस उथारे नथो सघां दिलि जो कयां हाल पर हिमत नथी थिए तूफ़ान में चिराग खे ॿारे नथो सघां मक़सूद गुल खे तुंहिंजी इनायत खपे पहिरीं बेजी अॻियां त पांद पथारे नथो पंहिंजे सुखन में पंहिंजो हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो मुक़ाम रखंदड़ ऐं हुनजा खोड़ सारा शेर मूंखे तीअं पेंटिंग वांगुरु लॻंदा आहिनि ऐं जीअं मूं अॼु बि शेयर कयो आहे सोशल मीडिया ते जेको हुनजो हिकिड़ो ख़ूबसूरत शेर आहे हूअं त इहो जाम शोरे जूं हवाऊं थो घुरे रूह विछड़ल वासनाऊं थो घुरे हुन में हिकिड़ो पेंटिंग वांगुरु हिकिड़ो शेर आहे त चंद्र वण जी बाह ते खाॾी रखी सुभान अल्लाह चंद्र वण जी बाह ते खाॾी रखी तुंहिंजे दर्शन जूं दुआऊं थो करे वाह 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 इहो हिकिड़ो पेंटिंग आहे ॼण त हुन हिकिड़े शाइर ॿिनि बेशक लाइनुनि में पेंट करे छॾी आहे मंज़र चिटे छॾियो आहे मंज़र चिटे मूंखां वधीक हुनजा पढ़ंदड़ ॼाणनि था जी जी
ॿियो भाउ उहो टियों भाउ काज़ी अख्तर हयात जेको पाण चित्रकारीअ में हिकिड़ो पंहिंजो स्कूल ऑफ थॉट रखंदड़ फताह अली पोटर साहिब जो शागिर्द ऐं फताह अली पोटर साहिब उहो आहे जंहिं इनकाफ शेख साहिब खां पोइ इनकाफ शेख साहिब जेके असांजा अदबी किताब आहिनि उन जा जेके सरे वर्क आहिनि उन्हनि खे सिंपल सरे वर्कनि खां तव्हां ॾिसंदो मिर्ज़ा खलीज बेग जा अक्सर किताब फ़क़ति नालो लिखियल आहे लेखक जो नालो लिखियल आहे उनखे पेंटिंग जे अंदाज़ में मुतारिफ़ कराईंदड़ पहिरियों इनकाफ शेख साहिब हुयो जंहिं कम खे अॻिते वधायो तक़रीबन 10,000 खां मथे टाइटल डिज़ाइन करण सां फताह अली पोटर साहिब जेको अदबी दुनिया में शर्जील जे नाले सां मशहूरु आहे उनखे हयाती हैदराबाद में अॼु बि हिकिड़ी अकेडमी जो दर्जो रखनि था उनजो शागिर्द काज़ी अख्तर हयात ऐं इन ई लेगेसी खे अॻिते वधायो यानी पंहिंजे वालिद खे जेको आर्ट जो विरसो हुननि खे मिलियो छाकाणि त काज़ी अब्दुल कायल साहिब पाण बि आर्टिस्ट बि हुयो चित्रकार बि हुयो ऐं शाइर बि हुयो त इहे ॿई सुखन ऐं मुसविरीअ जा इहे जेके ॿई सिलसिला आहिनि उहे काज़ी अख्तर हयात साहिब वटि सुखन त घटि पर मुसविरी जो विरसो वधीक पहुतो आहे उन्हनि बि शेख हयात जे वाटूं फुलनि छाइयूं खां वठी कोई 50 खनि किताबनि जा सरे वर्क डिज़ाइन कया ऐं बि अदरवाइज़ केतिरनि ई इदारनि जा लोगोस डिज़ाइन करण में बशमूल कैडेट कॉलेज लाड़काणो ऐं मुख़्तलिफ़ इदारा त उहो उनजो सुञाणप रही ऐं काज़ी मंज़र हयात खे तव्हां सभई सुञाणो था ऐं उन्हनि खे बाबति चवंदो त ॾाढी साईं चवंदो त हुननि जे हिकिड़े हथ में बुरशो ऐं ॿिए हथ में कलम हुयो त इहे ॿई वरी विरसा एट ए टाइम मुंतकिल थिया काज़ी मंज़र हयात ॾांहुं जेको सुखन जे हवाले सां शाइरी जे हवाले सां बि पंहिंजा रंदा रोड़े पियो ऐं मुसविरी जे मैदान में बि कैलीग्राफी जे मैदान में बि पंहिंजो ख़िदमतूं अंजाम ॾिए पियो त इहो हिकिड़ो पंहिंजे हिकिड़े ज़ाहिर हिकिड़े वालिद जे लाइ हिन खां वधीक ॿियो कहिड़ो इत्मीनान इल्मु थी सघे थो त हुनजा सभई ॿार उन ई विरसे खे अॻिते वधाइनि ऐं पंहिंजे पंहिंजे शोबे में पंहिंजे पंहिंजे स्पेक्टेटर्स जो पंहिंजे पंहिंजे सामईन क़ारीन हाज़रीन जो हिकिड़ो हल्को पैदा कनि ऐं पोइ मक़सूदुल साहिब जो अॼु ॾिहाड़ो आहे त हुनजे सुखन जे हवाले सां मां हुनखे बुनियादी तौर ते मुज़ाहिमती शाइर सम्झां थो छाकाणि त हुनजो जेको किताब रत बिना राबेल आहे उहो 80 वारी ॾहाके में जेका माशाअल्लाह आहे उनजा जेके कारा अक्स आहिनि दाग़ आहिनि उनजो हिकिड़ो बरमला इज़हार आहे उहो हिकिड़ो बहादुर शाइर करे सघे थो जीअं हिकिड़ो मंसूर आई चवंदो आहे त चवंदो हो त जेके डार्क कलर्स आहिनि उहे चित्रकार इस्तेमालु करे सघनि था जेके अंदरां बोल्ड हुजनि त मक़सूद गुल साहिब जो इहो हुयो इहा जुरत हुई जो उहो लिखी सघे त लोक सारे ते ॾिठो ई दीद जो धोखो न हो बाहि ॾींदड़ बाग़ खे पंहिंजो हुयो ॿियो को न हो ऐं मुल्क जो नए सिर बणायो आहे नक्शो साज़िशुनि मुल्क जो नए सिर बणायो आहे नक्शो साज़िशुनि मूं ॾिठो जाचे त हुन में सिंध जो नक्शो न हो इहा जुरत उनजी थी सघे हीटरनि ते बंदि कमरनि में सुता कंहिंजा कुता इहो मां शेर पढ़ंदो आहियां त मुंहिंजी चवंदा आहिनि गूज़ बम्स मुंहिंजे हीटरनि ते बंदि कमरनि में सुता कंहिंजा कुता कंहिंजे बचड़े खे लुरीअ में जिस्म ते चोलो न हो यासिर भाउ हिकिड़ी नंढड़ी पाबंदी तव्हां असांजी ॻाल्हि सम्झी सघो था टाइम चेक जी आहे पाण इते ई ॻाल्हि खे वरी तव्हां कंटिन्यू कंदासीं थोरी मूंखे साई ॾिजो त असां टाइम चेक खां पोइ वापसि वञूं था दोस्तो कचहरी जारी आहे टेलीफोन ते असां सां यासिर भाउ मौजूदु आहे अचूं था बसि हिन टाइम चेक खां पोइ It's 9 p.m. This time check was brought to you by Phoenix Battery. किसने कहा था पैसे बचा Phoenix लगा और भूल जा बाजी की मानो जैस कैश इंश्योरेंस को सोचो समझो कर लो सारे मिलके बोलो फैमिली मिक्सचर के पैक से मिले जीतो पाकिस्तान के पासेस यानी ढेर सारे इनामात जीतने का मौका जीतो लिखकर इस नंबर पर व्हाट्सएप करें फिर पैक के अंदर लिखा कोड भेजें अपनी तफसीलात शेयर करें और लकी ड्रॉ में शामिल हो जाएं फैमिली मिक्सचर लाओ जीतो पाकिस्तान जाओ बाजी की मानो जैस कैश इंश्योरेंस को सोचो समझो कर लो जी दोस्तों वापसि आया आहियूं हिन मुख़्तसिर साईअ खां पोइ ऐं असां सां गॾु असांजो प्यारो भाउ यासिर काज़ी साहिबु मौजूदु आहिनि टेलीफोन लाइन ते पंहिंजी गुफ़्तगू हले पई पाण साईं मक़सूद गुल साहिब खे अॼु संदसि विसाल जे ॾींहं ते सारियूं पिया यकीनन उहे सारूणियूं यादगिरियूं सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं ताईं महदूद न आहिनि ऐं ख़ासि तौर ते हिकु अहिड़ी शख़्सियत जे मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजियूं जेके कारगुज़ारियूं आहिनि जेके ख़िदमतूं आहिनि उहे सिंधी इल्मी अदब खे अर्पियूं आहिनि यासिर भाउ तव्हांजी ॻाल्हि खे बि कंटिन्यू रखिजो पर आउं
चाहींदुसि त हिकिड़ो हिन में पासो उहो बि त जेको दुनिया ज़ाहिरी हर हवाले सां बाबा साईं जी ख़िदमतूं जेके आहिनि उन्हनि खां वाक़िफ़ु आहे, हिकु वालिद जी हैसियत में तरबियत कंदे हिकु वालिद जेको अव्हांखे उहो ॾांहुं या अॻियां ॿी जनरेशन्स ताईं मुंतक़िल करण जी कोशिशि कई। ऐं सम्झां थो अॼु जी जनरेशन्स खे इहो बि पाण खे बावर कराइण जे लाइ बार बार इज़हार करणु खपे। जीअं आउं पंहिंजी इहा ज़िमेदारी निभाईंदे मैसम ताईं कोशिशि कंदो आहियां त उहा तरबियत जेका असां ते वॾड़नि कई उन खे कुझु एफर्ट उन ते कुझु इनपुट करण जी कोशिशि करियां। कुझु इन्हनि सारूणियुनि में बाबा साईं खे यादि कंदा हलिजो। मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़िह तौर ते कंदुमि त ज़ाहिर त आला औसाफ़ जेके इंसानी वसफ़ूं आहिनि, जेके अख़लाक आहे, उहा अख़लाक जा तरबियत हर वालिद कंदो आहे। पर हुन शख़्स इंतिहाई नंढी उमिरि खां, असांजे इंतिहाई नंढी उमिरि खां वठी हुन जेका ख़ुददारी सेखारी असांखे, ख़ुददारीअ जो मां मिसाल नथो ॾेई सघां ऐं हुनजा हीअं मां शायदि हुन ते किताब रक़म करे सघां थो। ॿ टे अहिड़ा वाक़िया आहिनि जेके नंढे लाइ खां वठी पाण भरो करण जे लाइ, ख़ासि करे पंहिंजे ख़ुददारी ते कंप्रोमाइज़ न करण जे हवाले सां, ख़ासि तौर ते पंहिंजे जेको तव्हांजो नज़रियो आहे उन ते कंप्रोमाइज़ न करण जे हवाले सां जेका हुन तरबियत कई, उहा ॻाल्हि, ॿ ॻाल्हियूं मां हाईलाइट कंदुमि तव्हांखे मिसाल ॾींदुसि, पर मां ॿी ॻाल्हि विसरी न वञा। उहा ॿी ॻाल्हि इहा त मूंखे न बि सोचियो पए त असांजो तालुक को हरू भरू वॾे घराणे सां कोन हुयो, लोअर मिडिल क्लास पंहिंजे मच्छीमानीअ वारा असां रहियासीं, पर मूंखे यादि नथो पए त मुंहिंजी का अहिड़ी फरमाइश हुजे जेका हुननि पूरी न कई हुजे। यानी असांजा, मां ऐं मुंहिंजी वॾी भेण नाइला नासिर त वरी 3 सालनि जे गैप खां पोइ पैदा थियो त असांजी कंपनी रही, त असांजा रांदीका, मां थो चवां त असां पंहिंजे आस पास जे ॿारनि वटि असां ओड़ा रांदीका कोन ठासीं, यानी बहितरीन रांदीका, असांजा कपिड़ा मिसाली कपिड़ा। त मां सोचां पियो त हिकिड़ो लोअर मिडिल क्लास सां तालुक रखंदड़ माण्हू, जेतोणीकि अॻे महांगाई बि घटि हुई, पर अहिड़ी का फरमाइश, अहिड़ो को अंगल कोन हो जेको हुननि असांजो पूरो न कयो। ऐं मूंखे यादि आहे त इहो शऊर घणे अरसे खां पोइ आयो, शायदि सरकार जे पारां बि घणो बाद में इहा पाबंदी लॻाई वई त ॿारनि खे चइनि बीमारियुनि खां बचाव लाइ टुका लॻायो। त असांखे, मूंखे ऐं मुंहिंजी वॾी भेण खे सतना खे जेके टुका लॻासीं असांजी अकुल वारी उमिरि में लॻा। त उन खां पोइ हर टुके खां पोइ असांखे हिकिड़ी ट्रीट मिलंदी, को न को रांदीको या का न का, उन वक़्तु असां शऊर जे मतिलबु ॿाराणे शऊर जे एज में हुयासीं। त अहिड़ियूं गेम्स जेके ॾाढियूं क्रिएटिव गेम्स हूंदियूं हुयूं, उहे उन वक़्तु असांखे वठी ॾियणु, गिफ्ट करणु। पर मां सोचींदो आहियां त असांजो हिकिड़नि ॿारनि जो जेको नंढपण गुज़रंदो आहे, ॿारजती गुज़रंदी आहे, उहा एहसास कमतरी जे एहसासनि सां भरपूर हूंदी आहे। असांखे कंहिं बि शइ जी का बि कॾहिं बि कंहिं बि शइ खां मना न कयो वियो, जेका बि अंगल कयोसीं उहो पूरो कयो वियो, पर उहो इन शर्त ते भई फलाणे तकरीरी मुक़ाबले में नंबर खणंदे तोखे इनाम मिलंदो, फलाणे इम्तिहान में तूं पोज़ीशन खणंदे तोखे इनाम मिलंदो, ऐं पोइ उन चटाभेटीअ में असां उहा पोज़ीशन, उहो इनाम खणंदासीं, जेके तमामु हिकिड़ी सुठी प्रैक्टिस। हाणे मां तव्हांखे पहिरीं वारी जेको नज़रिए ते कंप्रोमाइज़ न करण वारी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़ी अदबी तंज़ीम हुई, सभिनी ख़बर नालो वठण जी ज़रूरत कोन्हे, पर उहा ठही इन करे हुई जो वक़्त जे आमिर खे सर्व करे, ऐं उन में असांजा उहे दोस्त हुया, हाणे उन्हनि मां घणा बुर्क मटाए चुका आहिनि। इहो कमु हो त उहे मुशाइरा, उहे मेड़ा कम मुनक़िद करण, जंहिंमें दरबारी सिलसिलो हुजे, दरबारी शाइरी हुजे। हाणे इहो उहो दौर हुयो जंहिं दौर में डिबेट जे हवाले सां असां पंहिंजे स्कूल खे रिप्रेज़ेंट कंदा हुआसीं, जेतोणीकि प्राइमरी में हुयासीं। प्राइमरी खां पोइ ही उहो दौर आहे जेको 5-6 क्लास जो दौर आहे। त हुनमें हर जेको तकरीर मुक़ाबलो हुयो, हुनमें हर मुबाहिसे जे मुक़ाबले में मां ज़रूरु शरीक थींदो हुयुसि। तकरीर मवारिक थींदा हुआ, मां शरीक थींदो हुयुसि। पहिरीं हल्के लेवल ते खटंदा हुआसीं, पोइ डिस्ट्रिक्ट लेवल ते खटंदा हुआसीं, पोइ डिवीजन लेवल ते, हुन खां पोइ वरी सिंध लेवल ते इनाम खटींदा हुआसीं। त उन तकरीर में पहिरां हिकिड़ो लेवल जो हिकिड़ो मुबाहिसो मुनक़िद थियो, ऐं बाबा साफ़ मना कयो त हिन में छा करणु। तव्हांखे ख़बर आहे त खाबी दूर सां हुनजो तालुक हो, ऐं तरक़ी पसंद शाइर हुआ उहे, ऐं उन्हनि अताब बि सुठा, ज़ाहिर आहे त मार्शल आर्ट दौर जा अताब बि सुठा, उनखे सूबे बदर बि कयो वियो, उनखे ग़ाइब बि कयो वियो इहे पंहिंजे दौर में, पर इहे पंहिंजे इहो प्राइज़ पे कई पंहिंजे हुन। त बाबा साफ़ मना करे छॾियो त हिन में तूं शामिल न थींदे, हिन में तूं मुक़ाबले में बाबा कीअं न थींदुसि, मां हर मुक़ाबले में वठंदो आहियां। हाणे इहे मुंहिंजी उहा उमिरि ई न हुई जो मां इहो सम्झी सघां साॼो छा आहे, खाॿो छा आहे, असांजी धुर छा आहे, खादी धुर छा आहे, प्रोग्रेसिव छा आहे, तरक़ी पसंद छा आहे, तनज़ुल पसंद छा आहे। इहा त ज़ाहिर आहे त उहा एज न हुई मुंहिंजी, पर हुननि साफ़ मना करे छॾियो। ऐं मुंहिंजा जॾहिं ॿिया फेलोज़ जेके मुंहिंजे मुक़ाबले में 2nd ऐं 3rd पोज़ीशन खणंदा हुया, उहे वञी हुतां गोल्ड मेडल ऐं सिल्वर मेडल खणी आया, त मां लिटरली रुनो हुयुसि त मूंखे तव्हां शामिल छो न थियणु ॾिनो। पर जॾहिं मां शऊर वारी उमिरि में आयुसि त मूं चयो त
हिकिड़े नज़रिये जे हवाले सां हुननि हिकिड़ी तरबियत कई, उहा शइ उनजो बिज पोखियो ऐं वाकई मूं चयो त जेकॾहिं इहा भले मां नासमझी वारे दौर में जेकॾहिं इहो इनाम खणी चाहियां त इहो मूंखे शर्मिंदगी जो अहसासु पूरी ज़िंदगी थिए हा। चवण जो मक़सदु इहो त हुननि ख़ुददारी ऐं उहा उन ख़ुददारी ते कंप्रोमाइज़ न करण जे हवाले सां 50,000 मिसाल अहिड़ा आहिनि जिन ते हुननि चयो त काई बि शइ घुरी न आहे वठिबी ऐं उहा शइ जेको तव्हां डिज़र्व कयो था हुनजे सही वक़्त जो इंतज़ारु करे उहा तव्हांखे पंहिंजो पाण मिलंदी। ॿियो उहो हमेशह चवंदा हुया, असां हुनखे चवंदासीं बाबा फलाणे जी किताब, अॼुकल्ह त उहो मुहूर्त आम थी चुकियो आहिनि, फलाणे जी किताब में मुहूर्त, फलाणे जी किताब मुहूर्त, तव्हां पंहिंजी किताब में मुहूर्त छो न था करायो? त उहो चवंदा त मुहूर्त ॿिया कराईंदा आहिनि, किताब जेकॾहिं मूं छपायो आहे त मुहूर्त ॿिए खे कराइणु घुरिजे, मां छो पंहिंजी तौसीफ़ ऐं तौक़ीर वधाइण जे लाइ मां करियां? ॿियनि जो कमु आहे, जेकॾहिं को कराए त ठीकु आहे, तव्हांखे ज़रूरत न आहे। ॿियो हुननि हमेशह इहो सेखारियो, हाणे इहा बि हिकिड़ी ख़ुददारी जी मिसाल आहे, हुननि हमेशह सेखारियो रेडियो जी सफ़र जे आगाज़ में पहिरीं सालगिरह थी जॾहिं हुन रेडियो जी जंहिंखां मूं आगाज़ कयो त हुनमें अंता अवॉर्ड्स ॾिना विया जंहिं मूंखे न ॾिनो वियो, त मां हुन ते वरी रहियुसि। त हुननि चयो त कॾहिं सिले जी उमेद न रखंदा करियो, पंहिंजो कमु करे उहो मिसाल ईंदा त कुमी जी आना लाहींदी आहे, उहा आना लाहींदी अॻिते वधंदी वेंदी आहे, उहो पोइ हिते ॾिसंदी कोन्हे त केतिरनि आननि मां बचा निकिता, केतिरनि मां न निकिता। हुननि चयो त पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन पंहिंजो कमु कलम जी दुनिया में हुजे, आवाज़ जी दुनिया हुजे, सौत जी दुनिया हुजे या निगार खानो हुजे, तव्हांजो जेको आहे सो टेलीविज़न जी दुनिया हुजे, कंहिं बि फील्ड में आहियो, जेकॾहिं तव्हां सिले जी लालच ते था कमु करियो त पोइ इहो तव्हांजे कम जी इहा वर्ती न आहे। तव्हां कमु कंदा हलो, तव्हांजी जेका ऐं उहो चवंदो त उहो किथे न किथे कैलकुलेट थिए थी, उहा किथे न किथे तव्हांजी शामिल थिए थी ऐं उहो ॾियण वारी ज़ात तव्हांखे पंहिंजो पाण नवाज़ींदी ऐं एॾो नवाज़ींदी तव्हां कॾहिं सोचियो बि कोन हूंदो। वाकई उहो असां ज़िंदगी में ॾिठोसीं। नंढड़ियुनि मंचाउनि जे लाइ, नंढड़ियुनि कामयाबियुनि जे लाइ असां पहिरीं सथ पई कईसीं। ज़ाहिर त असांजे आस पास हिकिड़ो जॾहिं माण्हू माहौल ॾिसे थो ऐं पंहिंजो कंपनी में ॾिसे थो, अरे यार तोखे ई न मिलियो, यार कमाल आहे, फलाणे खे मिलियो, फलाणे खे न मिलियो, त बाबा चवंदो बाबा सिले जे लाइ कॾहिं कमी न कंदा कयो। उहा शइ ईअं शामिल थी चुकी आहे जो तव्हां कमु कंदा हलो, जेकॾहिं सिलो मिलणो हूंदो तव्हांखे पंहिंजो पाण मिलंदो, न त तव्हां सिले जी लालच में कमु न करियो, सिले जा लोभी न थियो, तव्हां कमु कंदा हलो, कंट्रीब्यूट कंदा हलो, उहो किथे न किथे रिकॉर्ड ज़रूर थिए थो ऐं तारीख़ तव्हांखे यादि रखंदी। जीअं तव्हां चयो तबई तौर ते धार थियणु, वाकई तव्हां ॾिसो त इंसानु तबई तौर ते विछड़ी वञे थो, पर उहो तारीख़ में हमेशह ज़िंदा रहे थो, नंढो या वॾो, थोरो या घणो कंट्रीब्यूशन, नेगेटिव या पॉज़िटिव, उहो तव्हांखे यादि रहंदो। यानी दुनिया खां हिटलर बि कॾहिं कोन विसरंदो, दुनिया खां अब्दुल सत्तार दीदी बि कॾहिं कोन विसरंदो, नेल्सन मंडेला बि कॾहिं कोन विसरंदो। नेगेटिव हुजे या पॉज़िटिव हुजे, हर किरदार उहो तारीख़ में ज़िंदा रहे थो, इंसानु तबई तौर ते विछड़ी वञे थो। त मां इहो कंक्लूड हिनखे ईअं कंदुसि त हिकु वालिद जे हिसाब सां हुन ख़ुददारीअ जी जेका तरबियत कई, जेका असांजे रत में शामिल कई, ऐं ॿियो सिले जी उमेद न रखणु, ऐं ॿियो हुननि खे हिन ॻाल्हि ते कावड़ लॻंदी, ख़ासि करे हाणे पंहिंजी आख़िरी उमिरि में, मिसाल कंहिंजो फोन थो अचे मां नथो अटेंड कयां त हू चवंदा हा त अटेंड छो थो करी, मूं चयो न बसि हीअ न आहे अटेंड करे, त हू हिकिड़ो जुमिलो चवंदा यार साहिल हूंदो न को न को, हुनजी उमेद हूंदी न तोखे कंहिं अटेंड कर, ऐं ज़रूर हू हज़रत इमाम साहिब कौल वधाईंदा त माण्हुनि जो तव्हां में उमेदूं वापसि था करण हिकिड़ो एज़ाज़ आहे, उहो कमु तूं करे सघीं थो, तूं अटेंड कर ऐं तूं हुनखे माना हू दस्तक थो ॾे, हू दरवाज़ो थो खड़काए त हुन दरवाज़ो खोल त सही, कमु नथो करे सघे त हुनखे ॿुधाए, पर इहो ईअं इग्नोर न कंदो आहे। नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, अहम ॻाल्हियूं आहिनि, यकीनन यासिर भाउ माज़रत चाहींदुसि त वॾाई जी ख़बर नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में पहुंचे चवंदो त जेकॾहिं तव्हां टंग बाह भॼे या तव्हां ही जान छॾे हलिया वञो त उहे बि ईंदा जेके तव्हां कावड़ियल हूंदा, तव्हांजा दुश्मन बि तव्हांजो मुंहुं ॾिसण ईंदा, एतिरियूं वॾियूं ॻाल्हियूं। इंसान नंढियुनि ॻाल्हियुनि मां ख़बर पवंदी आहे त तव्हांजो कोई केतिरी केयर थो करे पियो, त तव्हां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में छा पंहिंजे शख़्सियत जी अहिड़ी तामीर करियो जो तव्हां वॾा माण्हू लॻो, पंहिंजे नंढे नंढे अमल सां तव्हां वॾा माण्हू लॻो। त एॾियूं अखीचार ॻाल्हियूं आहिनि जेके क़दम क़दम ते असांखे, मां चवां थो जेकॾहिं अक़वाल मक़सूद गुल मां लिखणु शुरू करियां त यासिर भाउ पंहिंजी जेका ॻाल्हि आहे उनखे ईअं खुटायूं त गुल बज़ाहिर त जेको आहे सो चवंदा आहिनि त थोरे ॾींहंनि में वक़्त में पंहिंजी मुदत पूरी करे पंहिंजी ख़ुशबू ॾेई या कुमाइजी वञे थो, पर जेॾी महिल गुल जो नालो कंहिं शख़्सियत ते पवे त पोइ उनजी ख़ुशबू जेका आहे उहा ईअं अमर रहिजी वेंदी आहे जीअं बाबा मक़सूद गुल साहिब जिन जी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, यकीनन पाण घणो कुझु इन मौज़ूअ ते या अहिड़नि सभिनी मौज़ूअनि ते शख़्सियतुनि ते ॻाल्हाए
ॻाए सघूं था, पर वक़्तु जेको दामने आहे, वक़्तु असां वटि आहे, गुंजाइश जेका मौजूदु उहा फ़िल वक़्तु या तक़ाज़ा करे थी त असां हिनखे वाइंड अप कयूं। बसि इन मोहबतुनि वारी वाइंड अप कंदे 30 सेकंडनि में आख़िर हिनखे तव्हां ज़रूरु चाहींदुसि तव्हां ई वाइंड अप करियो, ऐं उनखां पोइ पाण साईं जे ई लिखियल हिकिड़े शुरा आफ़ाक़ कलाम खे जेको ग़ुलाम शबीर समय साहब ॻायो आहे उनखे पाण प्ले कयूं। वॾी महिरबानी साकिब, बसि मां हुननि जो हिकिड़ो शेर पढ़ंदुसि। बिस्मिल्लाह। ऐं उहो तव्हां वारी ॻाल्हि जेका तव्हां चई थो उहा जेका वास आहे उहा हमेशह रहे थो, त उन्हनि जो हिकिड़ो मशहूरु ॿियो गज़ल आहे जिन सां समय ॻायो बि आहे, जिन सां समय बि ॻायो आहे, ॿियनि फनकारनि बि ॻायो आहे, त हुनजो जेको मक़ता आहे त गुलनि में गुलाबी शहनशाह गुल, हिते मां हुनजो इशारो मुंहिंजो मक़सूद गुल साहब आहे, गुलनि में गुलाबी शहनशाह गुल वंडे ख़ैर ख़ुशबू जी ख़ैरात जो, ऐं उहो ख़ुशबू जी ख़ैरात जो जेको वंड आहे उहो जारी आहे पंहिंजे पढ़ंदड़नि ताईं न असां ताईं अॻिते वधे पियो ऐं वधंदो रहंदो। साकिब, मां तव्हांजो ऐं तव्हांजे रेडियो जो बेहद थो रहंदो आहियां, बेइंतहा थो रहंदो आहियां जो तव्हां खे यादि करियो, ऐं इहो तव्हां जहिड़ा दोस्त ई करे सघनि था, ऐं हिन जेको प्रोग्राम यादगार रहंदो, ऐं मां तव्हांजो ऐं तव्हांजे पूरे सथ जो जिन मक़सूदुल साहब जी सारुनि जे हिन सिलसिले खे ताज़ो कयो। मोहबतूं लख लाइक। वॾी नवाज़िश यासिर भाउ, यासिर गाज़ी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, पाण बि माशाअल्लाह नामियारो शाइर, अदीब, मुहक़िक़, मुतरजुम ऐं गॾोगॾु तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक, ब्रॉडकास्टर, ऐं मां सम्झां थो स्टेज जो उहो कंपेयर ईअं न चवंदुसि त कुझु नाले मात्र अहिड़ा न, यासिर काज़ी साहब इज़ द वन एंड ओनली, हिकिड़ो अकेलो अहिड़ो यगानो कंपेयर जेको पंहिंजी जॾहिं बि तव्हां हुनखे स्टेज कंपेयरिंग ते स्टेज ते ॿुधंदव त वटि कुझु नओं हूंदो आहे ॾियण जे लाइ, हुनजो होमवर्क ॿुधाईंदो आहे, हुनजो मवाद ॿुधाईंदो आहे, हुनजो कंटेंट ॿुधाईंदो आहे। सो हेड्स ऑफ टू यू भा, ऐं हीअ असां पंहिंजो सिर्फ़ु हक़ फ़र्ज़ु निभाइण जी कोशिशि कई आहे। थैंक्स अ लॉट। अल्लाह निगहबान।